नवदेरो पुलिस क्वार्टर में चोरी के केस में गिरफ़्तार जवाबदार पुलिस हिरासत में हथकड़िन समेत फरार थी वियो। दर्जी के घर में थियल चोरी के केस में पुलिस जवाबदार इमरान गोपांग के हिरासत में वरतो हो। जवाबदार का पुछा गाछा वारी वीडियो साम्हूं अचण बावजूद पुलिस गिरफ़्तारी का अणजाणाई ज़ाहिर कर छॾी है। इन जा तफ़सील मालूम क्यों था नूर मोहम्मद सुमरो का। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, नवदेरो पुलिस जी हिरासत में एक जवाबदार हथकड़िन समेत फरार थी वियो आहे। फरार थियण जी वीडियो वायरल थियण बैदि जवाबदार का नवदेरो पुलिस गश्त इंचार्ज खलील लिगारी ऐं DSP नवदेरो शाहजहान शाह चोरी बाबत मालूमात वठी रहा आहिनि, जंहिंमें जवाबदार चोरी बाबत ॿुधाईंदे चयो त हिक घर मां कुछ सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं 2 अदद मोबाइल चोरियूं कयूं हुयूं, जंहिंजी DSP नवदेरो उन खां साॻी घर ते रिहर्सल कराए उन जी वीडियो रिकॉर्ड कई। पर अदालती छापे जे भव खां उन जवाबदार के पुलिस जे क्वार्टरनि में लिकाए विहारियो हुयो, जितां जवाबदार भंज वठी फरार थी वियो आहे। जॾहिं त मुतासिर घर वारो जेको पोरियत हुयो, दर्ज को कमु कंदो ज़ुल्फ़कार चन्नो, उन पुलिस मथां इल्ज़ाम आयो आहे त जवाबदार खां पुलिस। महिरबानी जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।